ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान कर्या थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 28वें अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त ही जीव पंहिंजे माता जे गर्भ में परमेश्वर सां हिकु वचन करे थो त हू जन्म वठण खां पोइ सिर्फ़ परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन कंदो ऐं परमेश्वर जे नाम ऐं ध्यान में मगन रहंदो। लेकिन ही जीव संसारी माया ऐं मोह में भुलिजी परमेश्वर जो नालो नथो वठे ऐं अधर्म करे थो। पंहिंजे औलाद ऐं संबंधियुनि लाइ घणा ई चोर ठगियुनि वारा कम करे थो ऐं आख़िरकार पोरो थी दुख पाए थो। जॾहिं ही बीमार थींदो आहे तॾहिं हिन जा पंहिंजा सिगा संबंधी बि हिन खे कमु न ईंदा आहिनि ऐं आख़िरकार उन ही दुख में ही पछताईंदो हिकु ॾींहुं हिन मृत्यु लोक मां हलियो वेंदो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। हिन मृत्यु लोक मां वञण खां पोइ के माण्हू हिन जे लाइ रोवंदा आहिनि ऐं हिन जे लाइ रोअण करे हिन खे जमदूत मारींदा आहिनि। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 29 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे यम राजा वटि अधर्मी जीव जो दूतनि सां गॾु वञणु। मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, एतिरी कथा ॿुधी देवहूति पुछियो त हे महाप्रभु, उन अधर्मी जो मरण खां पोइ कहिड़ो हाल थींदो आहे, सो बि कृपा करे ॿुधायो। कपिलदेव मुनि चयो त हे माता, उन्हनि सभिनी दुखनि सहारण खां पोइ जमदूत उन जीव खे मरण बाद अंगूठे जेतिरो बदन उन जो बणाईंदा आहिनि, जंहिंमें सभिनी इंद्रियनि जी शक्ति हूंदी आहे। उहो शरीर बणाए जमदूत पंहिंजी फांसीअ सां ॿधी लोह जे हथियारनि सां उन जीव खे मारींदा आहिनि। पोइ जमपुरीअ में जा मौत लोक खां 99,000 जोजन मथे आहे, उते जम राजा वटि वठी वेंदा आहिनि। उन वक़्तु उहो जीव वाट में अन्न पाणी न मिलण करे बुख ऐं प्यास सबबा पंहिंजे कयलनि पापनि खे यादि करे ॾाढो पछताईंदो आहे। रस्ते में ज़मीन आग वांगुरु तपल लॻंदी अथसि। जॾहिं हू उन्हनि ज़मीननि ते उघारे बदन ऐं पेरनि सां हलण जे करे थकिजी वेहण जी ख़्वाहिश कंदो आहे या राति में अंधारे हुअण सबबु हली न सघंदो आहे त जमदूत उनखे हथियारनि सां मारे साह पटण न ॾींदा आहिनि। उन वक़्तु हू मुर्दे वांगुरु बेहोश थी किरी पवंदो आहे। जहिड़ी तरह हिन दुनिया में राजाऊं ख़राब कमनि करण वारनि खे सज़ाऊं ॾींदा आहिनि, तहिड़ी तरह उते बि पापी आदमी रस्ते में तकलीफ़ ॾिसी परमेश्वर जी माया सां उन अंगूठे जेतिरे बदन खे पंहिंजो अगूणो बदन सम्झंदो आहे ऐं उन वक़्तु ॾाढो दुखी थी पंहिंजे कुल ऐं पारे वारनि ऐं नौकरनि खे पोइ ते निहारे ॾिसंदो आहे त हिन वॾे ॾुख में को मुंहिंजी मदद करण वास्ते अचे थो या न। जॾहिं को बि कुल या परिवार वारो ॾिसण में नथो अचेसि तॾहिं हू घणो पछताए रोई चवंदो आहे त जिन जे पालण वास्ते मूं ही सभु पाप कया, तिन मां को बि हिन वक़्तु मुंहिंजी मदद नथो करे ऐं इहा ॻाल्हि यादि करे ॾाढो दुखी थींदो आहे, पर उन वक़्तु सवाइ पछताइण जे ॿियो कुझु करे बि नथो सघे। रस्ते में नाग विचून वग़ैरह घणनि ई क़िस्मनि जा जीव दुख ॾींदा आहिनि। अहिड़ी तरह घणा दुख ॾेई जमदूत उन अधर्मी जीव खे वैतरणी नदीअ में जा मलमूत्र, रत, पून, किन, वारनि, हॾियनि, नुंहंनि ऐं सरियल मासनि सां भरियल 4 कुअनि जे मुफ़ासिले में आहे, जिते 4 गरियुनि लाइ वठी वञी उते विझंदा अथसि। तॾहिं उहो जीव उन नदीअ में कीअं जे चक पाइण ऐं सरणनि जे मांस पटण सां ॾाढो दुख पाए विरलाप करे चवंदो आहे त जेको मूंखे हिन नदीअ खां पार कढंदो उन जो मां वॾो जस ॻाईंदसि। ही ॻाल्हि ॿुधी जमदूत उन खे तरारनि सां मारींदा आहिनि।
हिननि सभिनी दुखनि ॾिसण खां पोइ उहो जीव वैतरणी नदी पार लंघे जॾहिं चइनि घड़ियुनि में जम राजा वटि पहुचंदो आहे तॾहिं जम राजा जी आज्ञा सां चतुरगुप्त जी उन जे कर्मनि जो फल ॾिसी पापनि मूजिबि जेका नर्क में रहण जी सज़ा ॾियणु वाजिबु हूंदी आहे सा उनखे ॾींदा आहिनि ऐं उन नर्क में मोकिलींदा अथसि जिते वञी हू ॾाढा दुख ॾिसंदो आहे। मयाद पूरी थियण बाद हू जीव नर्क मां ॿाहिरि निकिरी वरी अशुद्ध ऐं बदशकल जीवन जी जूण में जनम वठंदो आहे ऐं हमेशा रोगी रही कॾहिं बि सुख न पाए 84 लख जूणियुनि में फिरण बाद वरी उनखे आदमी जी देह मिलंदी आहे। हे माता, मनुष्य जन्म मिलण सवलो न आहे, सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, रोरो ऐं ॿियनि 28 नरकनि जा अहिवाल 5 स्कंद में ईंदा, सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 29 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।